नमस्कार दोस्तों, अज असां MA फाइनल पेपर 8th में रखियल नाविल सागर जी संतान, जेको ओरिजिनली मलयालम भाषा में लिखियल एक बेहतरीन नाविल है ऐं पंहिंजे टाइम जो ॾाढो नामी नाविल है। इन नाविल जो लेखक तक्षी शिवशंकर पिल्लई है ऐं नाविल जो तर्जुमो सुंदरी उत्तमचंदाणीअ कयो आहे। लिप्यांतर डॉक्टर हासो दादलानी कयो आहे। इन नाविल में मछुआरनि जी ज़िंदगीअ जे बारे में ॾेखारियल आहे त उहे केतिरो न ग़रीबीअ में गुज़रान करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जा रीति रिवाज़ कहिड़ा आहिनि ऐं कीअं हू पंहिंजे पतीअ जे लाइ ऐं पतीअ जी लंबी उमिरि लाइ दरिया ते वेही पंहिंजे सत जो सहारो वठी उन्हनि जी रक्षा कनि थियूं। इन जे बारे में ॿुधायल आहे। हिन नाविल जे पहिरें भाग में ॾेखारियल आहे त करोतिमा जेकी नायिका आहे ऐं उन जी माता जो नालो चिकी आहे, नंढी भेण पंचमी नाले सां आहे ऐं पिता जो नालो चैंपन अथसि। करोतिमा जेकी हिकु 14-15 साले जी बालिका ॾेखारी वई आहे, जेका परीकुटीअ नाले हिकु मछुआरे सां प्रेम थी करे। परीकुटी ॿी जात जो मछुआरो आहे। पहिरीं भाग में ॾेखारियल आहे त परीकुटी करोतिमा पाण में ॻाल्हाए रहिया आहिनि, गुफ़्तगू करे रहिया आहिनि, खिल मज़ाक करे रहिया आहिनि ऐं परीकुटी हिन खे मछुआरनि करे सॾे थो त करोतिमा बि हिन खे नंढो सेठ ऐं पढ़ी करे संबोधित थी करे। इन खां पोइ करोतिमा जो जेको पीउ आहे चैंपन, उहो ग़रीब मछुआरो आहे, पर उनखे पंहिंजी लगन अथसि त मां पंहिंजी ॿेड़ी वठां ऐं पंहिंजो ॼार वठां जंहिंसां मां पंहिंजो वापारु शुरू करे सघां। उन लाइ हू ॾाढी महिनत थो करे, ॿियनि जी ॿेड़ियूं थो हलाए, उन्हनि जा चप्पू थो हलाए ऐं उन्हनि जी ॿेड़ियुनि ते कमु थो करे ऐं थोरो थोरो करे पैसो बचाए थो। हेॾां करोतिमा परीकुटीअ खे चवेसि थी त तूं मुंहिंजे पीउ खे कुझु कर्ज़ु ॾे ताकी हू पंहिंजी ॿेड़ी ऐं ॼार वठी सघे, पर ईअं ॻाल्हाए हू ॾाढो खिलनि था, हिक ॿिए सां मज़ाक करे रहिया आहिनि। उनखां पोइ हुनजी माउ चिकी हुनखे आवाज़ थी लॻाएसि त करोतिमा पंहिंजे घर थी वञे। उते हिनजी नंढी भेण पंचमी उहा पंहिंजी माउ खे चवेसि थी त हीअ परीकुटीअ सां खिल मस्ती करे रही हुई समुंड जे किनारे ते, त माणस खे ॾाढो इहो बुरो थो लॻे ऐं उहा हुनखे तत्व ज्ञान सम्झाएसि थी। हिते तत्व ज्ञान में उनखे इहो थी ॿुधाएसि त लिखियल आहे, लेखक लिखियो आहे त तोखे अवल ख़बर आहे हीउ समुंड कॾहिं कॾहिं रंग छो बदिलाईंदो आहे, कॾहिं कॾहिं जल देवता वरुण देवता कावड़जी छो पवंदो आहे ऐं हणी सभु कुझु तल्फ़ ताराज़ करे विझंदो आहे। जे शांति हूंदो त बसि ॾींदो ई रहंदो आहे, पंहिंजनि बालकनि खे ॾोहींदो ई रहंदो आहे। मंझसि असुल सोन जी खाण आहे धीअ, मगर मूल चीज़ आहे पवित्रता। मल्लाह जो सचो धन आहे संदसि पत्नीअ जी पवित्रता। कॾहिं कॾहिं वापारी सेठियूं अची हिन समुंड जे किनारे खे अपवित्र करे छॾनि था। पूरब दिशा खां जेकी जालूं सुकल मच्छियूं गुणियुनि में भरण ईंदियूं आहिनि, उहे किनारे से भ्रष्ट करे वेंदियूं आहिनि। उन्हनि खे भला पवित्रता जी कहिड़ी ख़बर? हू वरुण देवता जूं पुत्रियूं न आहिनि। उनजो नतीजो भोगणो पवंदो आहे वीचारनि मल्लाहनि खे। किनारे ते बीठल हिननि वॾियुनि वॾियुनि ॿेड़ियुनि जी ओट में वणनि टिणनि जे पुठियां ॾाढियूं भवाइतियूं जॻहियूं आहिनि। उहे तमामु
ख़बरदारीअ सां वञणु खपे, उन्हनि खां हमेशह परे रहिजे। खिन इन तरह चिकीअ पंहिंजी धीउ खे तत्व ज्ञान जे बारे में ॿुधाए थी। चवेसि थी त ही जेके ॿाहिरियां माण्हू अचनि था उहे मल्लाहनि जी छोकिरियुनि सां रुगो बुरा कर्म करे ऐं वञनि था हली, उन्हनि खे अपवित्र करे वञनि था, जंहिंजो जेको नतीजो आहे उहो सभिनी मल्लाहनि खे भुगतणो थो पए। हिते मल्लाहनि खे ऐं उन्हनि जी स्त्रियुनि खे समुद्र देवता जी संतान करे कोठियो वियो आहे ऐं ॿुधायो वियो आहे त जॾहिं मल्लाह ॿेड़ी खणी मच्छी पकड़ण लाइ समुंड जे विच में वेंदो आहे त मल्लाहनि उन जूं स्त्रियूं समुंड जे किनारे वेही करे पंहिंजे सतीत्व धर्म जो पालन कंदे पवित्र रही करे उते पंहिंजे पतीअ जी लंबी उमिरि लाइ समुद्र देवता सां प्रार्थना कंदियूं आहिनि ऐं समुद्र देवता बि उन्हनि खे आशीर्वाद ॾींदो आहे ऐं हू खूब सारियूं मच्छियूं पकड़े आशीर्वाद स्वरूप ऐं समुंड जे किनारे ते मोटी ईंदा आहिनि। इन रीति उन्हनि जे पतीअ जी आवर्जा जो सॼो दारो मदार जेको आहे उहो मल्लाहनि या मल्लाह जे धर्म पत्नी जे मथां रहंदो आहे, जेके पंहिंजे सतीत्व ऐं पवित्रता सां पंहिंजे पतीअ जी वॾी उमिरि जी कामना कंदियूं आहिनि ऐं उन्हनि जी रक्षा पिणु कंदियूं आहिनि। इन रीति जो तत्व ज्ञान चिकी पंहिंजी धीअ करोतमा खे ॿुधाए रही आहे, सेखारे रही आहे। करोतमा खे इहे ॻाल्हियूं ॿुधी करे ॾाढो शर्म थी महसूसु अचेसि ऐं लॻेसि थो त शायदि उन को ग़लति कमु करे छॾियो आहे। हूअ परी कुटीअ सां कोन थी मिलणु वञे ऐं परी कुटीअ खे चवेसि थी त तूं ॿी जात जो आहीं, तूं मूंसां न मिलणु ईंदो कर। इन रीति तत्व ज्ञान जे रूप में चिकी पंहिंजी धीअ खे ॿुधाए थी त असांजी अपवित्रता जो सॼो दारोमदार, सॼो जेको नुक़सानु आहे उहो सॼी जातीअ खे भोगणो थो पवे। इहो ॿुधी करोतमा ॾाढी डिॼी थी वञे ऐं सॼी राति उनखे निंड नथी अचेसि ऐं उहा सोचे थी त शायदि मूंखां का वॾी ग़लती थी वई आहे। इन रीति पहिरियों भाग ख़तम थो थिए। सेकेंड भाग में ॾेखारियो वियो आहे त चिकी ऐं करोतमा जे पिता जो पाण में वार्तालाप थी रहियो आहे। चैंपन ऐं चिकीअ जे विच में वार्तालाप में ॾेखारियो वियो आहे त चिकी चैंपन खे चवेसि थी त तूं हीउ पैसो जेको आहे जमा कयो अथई उहो असांजी धीअ करोतमा वॾी थी रही आहे, उन जी शादीअ में ख़र्च कर। पर चैंपन चवेसि थो त हीउ पैसो जेको आहे मां नई नाव ख़रीद करण लाइ ऐं जहाज़ ख़रीद करण लाइ जमा कयो आहे ऐं उन्हनि जी चटाभेटी हली रही आहे, तू मैं हली रही आहे, जंहिंमां चिकी उन सां ॾाढो विड़ेसि थी ऐं चवेसि थी त तोखे पंहिंजे परिवार खां, पंहिंजी धीअ खां वधीक तोखे ॼाण ऐं नाव प्यारी आहे। ऐं ॾाढो सुठो माता जो पंहिंजी धीअ जे प्रति जेको दृष्टांत ॾेखारियो वियो आहे ऐं उनजी चिंता ॾेखारी वई आहे, ॾाढे सुहिणे नमूने हिन नाटक में ॾेखारी वई आहे। उनखां पोइ इहे ॻाल्हियूं ॿुधी चैंपन ओॾीमहिल त कुझु कोन थो चवे, पर उनखे बि पोइ चिंता थियण थी लॻेसि। तंहिंखां पोइ परी कुटी ऐं करोतमा जो वार्तालाप ॾेखारियो वियो आहे। परी कुटी जेको आहे उहो करोतमा जे
घर जे साम्हूं अची बीहे थो ऐं चवेसि थो त तूं मूंसां मिलण छो न आई आहीं, छा मां तोखे वणा कोन थो या तूं मूंसां प्यारु कोन कंदी आहीं छा। त उन जे जवाब में करो त मां परी कुटीअ खे चवेसि थी त मां तोसां प्यारु कंदी आहियां, पर तूं छो जे त ॿी जात जो आहीं ऐं माता मूंखे मना कयो आहे, इन करे मां तोसां मिलण कोन थी अचां। इन रीति हे नाटक अॻियां वधी रहियो आहे ऐं परी कुटी चवेसि थो त मां तुंहिंजे पीउ खे नाव ऐं ॼाण ख़रीद करण लाइ जेतिरो पैसो खपंदो हुअसि सो मां ॾिनो थी मांसि। हिते ॿियो पार्ट ख़तम थो थिए। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। महिरबानी, धन्यवाद।